मौजूद हैं डॉक्टर सफदर अली अबाई साहब वर्सी हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुंहिंजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम जी बाबा। साईं ये वर्सी हवाले सां तव्हां जेको आहे जुंगार न्यूज़ इन हवाले सां तव्हां प्रोग्राम जेको सॾायो आहे वर्सी हवाले सां इन बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? अॼु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 11वीं वर्सी आहे। ऐं हिते तमामु दोस्त जेके नज़रियाती दोस्त आहिनि नौजवान दोस्त आहिनि जिन इहो प्रोग्राम मुनक़द कयो आहे उहे सभु कठा थिया आहिनि मोहतरमा खे अॼु ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ उनजी सियासी जदोजहद खे भेटा ॾियण लाइ उनखे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ हिते गॾु थिया आहियूं। ऐं दोस्त यादि कनि था पिया त मोहतरमा जी जेका सियासत हुई भुट्टे साहिब जी सोच और नज़रिए ते हली हुन महलात मां जेका सियासत कढी आवाम ते पहुचाई मोहतरमा हुनखे 30 साल ते खणी आई हली जंहिंमें इक़्तिदार कुल 5 सालनि जो 25 सालनि जी हुनजी सियासी जदोजहद हुई। ऐं अॼु मूंखे फ़ख्रिया चवनि था पिया त अॼु असांजे सभु दोस्त इकट्ठा थिया आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे नाले ते इकट्ठा थिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स इन करे ठाहीसीं त जीअं असांजी जेका ना इतफ़ाक़ी आहे ऐं जेका असां चैलेंज कयोसीं हिन लीडरशिप खे उनखे असां अॻिते खणी हलूं। ऐं मां सम्झो थो उन नतीजे में जेको लाड़काणे में असां ॾिठोसीं ऐं असां जेको मौलम वाइस साहिब जी हिते जेका खट हुई उनखे जेको आहे असां अॻिते खणी हलणु था चाहियूं पिया ऐं हिन जेका अमल खे हिनखे इंशाअल्लाह अॻिते बि अञा वधाए। साईं हिन वर्सी प्रोग्राम जे हवाले सां तव्हां पंहिंजे PPP वर्कर जेके तव्हांजा मेंबर कारकुन जेके आहिनि उन्हनि खे तव्हां पैगाम को ॾियणु चाहींदो? मुंहिंजो पैगाम इहो आहे त उमेद न छॾियो। उमेद मोहतरमा बि कोन छॾी ऐं मोहतरमा जॾहिं वापसि आई 18 अक्टूबर ते त हिन मुल्क जे अवाम जी उमेद थी आई। मुंहिंजे ख़्याल में असांखे उमेद कॾहिं बि ख़तमु करणु खपे। उमेदुनि सां जान क़ाइमु आहे ऐं उहे उमेदूं असांखे रखणु खपनि त सुभाणे को न को नौजवान को न को अहिड़ो साथी ॿाहिरि निकिरंदो जेका हक़ीक़ी लीडरशिप जे ज़रिए जेको आहे सो हिन मुल्क जे अवाम जी जेका क़िस्मत आहे उनखे बदिलाईंदो। दोस्तों अॼोकी तक़रीब असांजे हिननि नौजवान दोस्तनि मुनक़द कई आहे। मां भॼी अॼु ही पहुतासीं हिते लाड़काणे बाज़ार ते हाज़िरी भरी। मैं किसी बम से नहीं डरती, मेरा इत्तेहाद अपने खुदा ताला में। शाम लियाकत बाग जो जलसो मां अॼु ताईं इहा ॻाल्हि न सम्झी सघियो आहियां त मोहतरमा कीअं असांजे हथनि मां निकिरी वई। मां कॾहिं इहा ॻाल्हि न सम्झी सघियो आहियां त हिन सॼे अमल में सोच इहा हुई शायदि त घटि में घटि असां 3 ॼणा त गॾु वेंदासीं। नाइब साहब आहे मां मोहतरमा पर मां अॼु ताईं ख़ुदा जी हिकु कारण आहे हुन ते मां सोचींदो आहियां इहो छो थियो त मोहतरमा अकेली हली वई। पोइ वरी मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त शायदि इंसान जॾहिं बचे थो पियो त कुदरत का शइ उन खां कराइणु चाहींदी आहे। असां कॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी खां या भुट्टे साहिब जे नज़रिए खां परे कोन थियासीं। इलाही वक़्तु आया तमामु घणा प्रेशर बि हुया। ज़ाहिर आहे दोस्त हूंदा आहिनि भाउर हूंदा आहिनि सियासी वर्कर हूंदा आहिनि हर कंहिंजी तवक़ुआत हूंदी।